अल्लाह पाक जे बारे में 28 सुवाल ऐं जवाब। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला खातमिन नबिय्यीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह पाक जे बारे में 28 सुवाल ऐं जवाब। अमीर अहले सुन्नत जे ख़लीफ़े जी दुआ, या रब्बल मुस्तफ़ा, जेको भी ही रिसालो अल्लाह पाक जे बारे में 28 सुवाल ऐं जवाब मुकम्मल पढ़ी या ॿुधी वठे, उनखे पंहिंजी महबत अता फ़रमाए ऐं उन जी माउ पीउ ऐं औलाद समेत बेहिसाब बख़्शिश फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ जी फ़ज़ीलत। फ़रमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जंहिं मूं ते हिकु भेरो दुरूद शरीफ पढ़ियो, अल्लाह पाक उन ते 10 रहमतूं मोकिलींदो आहे ऐं उन जे आमाल नामे में 10 नेकियूं लिखंदो आहे। 2/तिरमिज़ी 2/27 हदीस 484। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। सुवाल: अॼुकल्ह गूंगनि ऐं ॿोड़नि खे तरबियत ॾियण वारा अल्लाह जो इशारो आसमान ॾांहुं आङुर खणी सेखारींदा आहिनि। हीउ तरीक़ो केतिरे क़दुरु सही आहे? जवाब: हीउ तरीक़ो बिल्कुलु ग़लति आहे। अहिड़ी तरबियत सां इन्हनि वीचारनि जे ज़हन में इहो अक़ीदो वेही रहंदो त अल्लाह पाक मथे आहे या मथे उन जो घरु आहे जंहिं में हू रहे थो। इहे ॿई ॻाल्हियूं कुफ़्र आहिनि। अल्लाह पाक हर क़िस्म जी जहत याने तरफ़ ऐं जॻह खां बि पाक आहे। आसमान जे तरफ़ इशारो करण जे बदिरां उन्हनि खे हथनि सां लफ़्ज़ अल्लाह ठाहिणु सेखारणु घुरिजे। हीउ तरीक़ो तमामु आसान आहे। साॼे हथ जूं आङुरियूं थोरियूं खुलियल रखो ऐं आङूठे जो मथो थोरो मथे वधाए शहादत जी आङुर जे पासे जे विच सां लॻायो। हाणे साॼे हथेली जे पुठि जे तरफ़ ॾिसो त लफ़्ज़ अल्लाह जी शिकिल महसूसु थींदी। अहिड़ी तरह करे खाॿे हथ जी तरीअ खे ॾिसण सां अल्लाह लिखियलु नज़र ईंदो। फ़िल्मूं कुफ़रिया ॻाल्हियूं सिखण जो ज़रियो आहिनि। प्यारा इस्लामी भाइरो, अल्लाह पाक लाइ जॻह ऐं तरफ़ साबित करण वारा जुमिला माण्हुनि में काफ़ी आम थींदा पिया वञनि। जीअं मथे वारो चवण त तमामु घणो आम आहे, जेको घणो करे माण्हुनि फिल्मुनि ऐं ड्रामनि मां सिखियो आहे। छो त हर मुसलमान कुफ़रिया ॻाल्हियुनि जी सुञाणप नाहे करे सघंदो, जंहिंजे करे न ॼाण केतिरा ई माण्हू रोज़ानो इहे ग़लतियूं कंदा आहिनि। जिन माण्हुनि खां ज़िंदगीअ में कॾहिं हिकु दफ़ो बि हीउ जुमिलो निकिरी वियो हुजे त उन्हनि खे घुरिजे त फ़ौरन तौबह कनि ऐं नए सिर कलमो पढ़नि, ऐं जेकॾहिं शादीशुदा आहिनि त निकाह बि वरी नए सिर कनि। काश मुसलमान पंहिंजी आख़िरत बाबति फ़िक्र कनि, बुरे ख़ात्मे जो डपु पंहिंजे अंदरि पैदा कनि, फिल्मूं ड्रामा ऐं गाना बाजा ॿुधणु छॾे ॾियनि, दीन जी ज़रूरियात जो इल्मु हासिलु कनि। अफ़सोस, मौत हर वक़्तु मथे ते सुवार आहे। मौत बीमारियुनि, धमाकनि, हुलड़बाज़ियुनि, ॿोॾियुनि, तूफ़ानी बरसातुनि, ज़लज़लनि, बाहि लॻण ऐं तेज़ रफ़्तार गाॾियुनि जे हादिसनि ज़रिए चङनि भलनि गभरू नौजवाननि खे बि ओचितो खंभे खणी वञी वेंदो आहे ऐं सभई मस्तियूं ऐं फ़नकारियूं मिटीअ में मिली वेंदियूं आहिनि। अजल जल गए परवाने शम्अ पानी पानी हो गई, मेरा तेरा ज़िक्र होकर अंजुमन में रह गया। सुवाल: जेकॾहिं ॿार पुछनि त अल्लाह किथे आहे त उन्हनि खे छा जवाबु ॾिनो वञे ऐं इन मौक़े ते कहिड़ियूं एहतियातूं ज़रूरी आहिनि? जवाब: हीउ सुवाल वाक़ई तमामु नाज़ुक आहे। आम तौर ते अहिड़े सुवाल ते माण्हू मथे हथु खणी चवंदा आहिनि त अल्लाह मथे आहे, जेको बिल्कुलु ग़लति जुमिलो आहे। छो त अल्लाह पाक कंहिं बि जाइ में हुजण खां पाक आहे। मस्जिदुनि खे अल्लाह जो घरु सॾियो वेंदो आहे ऐं ख़ाने काबा खे बि बैतुल्लाह याने अल्लाह जो घरु सॾियो वेंदो आहे। पर इन जो मतिलबु इहो न आहे त अल्लाह उते रहंदो आहे। जेकॾहिं ॿारु पुछे त अल्लाह किथे आहे त उन्हनि खे जवाबु ॾिनो वञे अल्लाह मौजूदु आहे, पर हू असांखे नज़र नाहे ईंदो, या अहिड़ी तरह जो को ॿियो जवाबु ॾिनो वञे। कॾहिं कॾहिं ॿार अहिड़ा सुवाल कंदा आहिनि जिन खे सम्झाइणु ॾुखियो थी पवंदो आहे। मिसाल तौरु, असां बि नंढपण में ॿुधंदा हुआसीं त गारियूं न ॾियो, कूड़ न ॻाल्हायो, न त अल्लाह सोन जे लठ सां मारींदो। अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं ग़लति आम आहिनि। ॿारनि खे मुतमइन करणु मुश्किल हूंदो आहे, छाकाणि त उन्हनि में अञा इहा सम्झ नाहे हूंदी जो उहे ॻाल्हियूं सम्झी सघनि। अक्सर माण्हू अहिड़नि सुवालनि ते ॿारनि खे दड़का ॾींदा आहिनि ऐं चवंदा आहिनि, चुप कयो, तव्हांखे का बि सम्झ नाहे। अहिड़े तरीक़े सां ॿारनि खे दड़का न ॾियणु घुरिजनि। मलफ़ूज़ात अमीर अहले सुन्नत 118/2।
सुवाल, ॿारनि खे अल्लाह पाक बाबति छा ॿुधाइणु घुरिजे? जवाब, अल्लाह पाक आहे, अल्लाह हिकु आहे। असांखे सभु कुझु अल्लाह पाक ई ॾिए थो। अल्लाह पाक असांखे नज़र नाहे ईंदो। जेकॾहिं ॿारनि खे ही न ॿुधायो वियो त उहे सुवाल कंदा, अल्लाह पाक कहिड़ो आहे, केतिरो वॾो आहे वग़ैरह। ॿारनि खे इन्हनि जी नफ़्सियात मुताबिक़ सम्झाइणु ज़रूरी आहे। जहिड़ो अल्लाह पाक असांखे ॾिसी रहियो आहे पर असां उनखे नथा ॾिसी सघूं। हज़रत सहल बिन अब्दुल्लाह तुस्तरी रहमतुल्लाह अलैह खे संदन मामे 3 सालनि जी उमिरि में तरबियत ॾिनी हुई। जॾहिं तूं बिस्तरे ते सुम्हीं त 3 भेरा ज़बान खे चोड़ण खां सवाइ दिलि ई दिलि में ही जुमिला पढ़, अल्लाहु मइया, अल्लाहु नाज़िरुन इलैया, अल्लाहु शाहिदे, याने अल्लाह पाक मूंसां गॾु आहे, अल्लाह पाक मूंखे ॾिसी रहियो आहे, अल्लाह पाक मुंहिंजो गवाह आहे। वरी कुझु अरसे खां पोइ चयाईं, हाणे इहो 7 भेरा पढ़। ऐं कुझु अरसे खां पोइ चयाईं, हाणे हर राति 11 भेरा ही पढ़ंदा रहो। हज़रत सहल बिन अब्दुल्लाह तुस्तरी रहमतुल्लाह अलैह इन अमल खे जारी रखियो ऐं बाद में जॾहिं हज़रत सहल बिन अब्दुल्लाह तुस्तरी रहमतुल्लाह अलैह जवान थियो त पोइ हिकु वॾो वलीउल्लाह बणिजी उभरियो। पाण रहमतुल्लाह अलैह ओलिया सिद्दीक़ीन मां हिकु वॾी हस्ती हुआ। सुवाल, काफ़ी माइरूं वग़ैरह ॿारनि खे हिन तरह ड्रेजारींदियूं आहिनि त अल्लाह बाबा अची वेंदो, ईअं चवणु कीअं आहे? जवाब, माण्हू अल्लाह बाबा ग़ालिबन फ़क़ीर खे चवंदा आहिनि ऐं इन्हनि जो मक़सदु अल्लाह पाक जी ज़ात नाहे हूंदी। हूअं बि हिन तरह ॿारनि खे ड्रेजारणु न घुरिजे, छो त इन सां ॿार ड्रिजणा थी वेंदा। सुवाल, जेकॾहिं अल्लाह पाक ॾिसी रहियो आहे त पोइ फ़रिश्तनि खे छो मुक़ररु कयो वियो आहे? जवाब, इन ॻाल्हि में को शक नाहे त अल्लाह पाक ॾिसी रहियो आहे। हीउ क़ुरान पाक मां साबित आहे, असांजे ईमान जो हिसो आहे। ऐं जेकॾहिं कंहिं शख़्स जो ही ख़्यालु हुजे त अल्लाह पाक नथो ॾिसे त उहो मुसलमान न रहियो। फ़रिश्तनि खे मुक़ररु करणु अल्लाह पाक जी मशीयत मर्ज़ी आहे जो निज़ाम ईअं हले पियो। अल्लाह पाक फ़रिश्तनि जो हरगिज़ मोहताज न आहे। फ़रिश्तनि जो लिखणु ही बि हिकु इम्तिहान आहे जंहिंजे ज़रिए ईमान पुख़्तो थींदो आहे ऐं केतिरनि माण्हुनि जो ईमान बर्बाद बि थींदो आहे। त हर मुआमिले में इम्तिहान थींदा आहिनि। अल्लाह पाक खे हमेशा खां ख़बर आहे। जेकॾहिं फ़रिश्ता अमल न बि लिखनि तॾहिं बि अल्लाह पाक खे सभु कुझु ख़बर आहे। फ़रिश्ता त तॾहिं लिखंदा जॾहिं उन्हनि खे ख़बर पवंदी त ही अमल थियो आहे, पर अल्लाह पाक खे त हमेशा खां ख़बर आहे त केरु छा अमल कंदो। अरबे खरबे माण्हुनि जो ऐं तमामु मुआमलनि जे हर पल, बल्कि घड़ी जे किरोड़े हिसे जो बि, बल्कि मूं वटि चवण लाइ लफ़्ज़ न आहिनि, पर मुंहिंजे रब खे इहो सभु कुझु मालूम आहे। थोरी देरि खां पोइ मुंहिंजो छा थींदो, मुंहिंजे ज़हन में कहिड़ी ॻाल्हि ईंदी, मूंखे छा ॻाल्हाइणो आहे, मूंखां पहिरियां, फ़रिश्तनि खां पहिरियां अल्लाह पाक खे इन जी ख़बर आहे। सुवाल, अल्लाह पाक जी ज़ात बाबति अहिड़ा वसवसा पहिरियां न ईंदा हुआ, पर हाणे अहिड़ी सोच बणिजंदी पई वञे त आम तौर इन जा कहिड़ा सबब थी सघनि था? जवाब, अल्लाह पाक जी ज़ात जे मुतअल्लिक़ वसवसा अचण जो सबब दीन जे इल्म जी घटिताई ऐं आशिक़ाने रसूल जी सोहबत जो न हुजणु आहे। सोशल मीडिया जो किरदार बि थी सघे थो जो अहिड़ी सोच रखण वारनि मुल्हिदनि ऐं मुनकिरनि जो तहरीरूं पढ़ी उन्हनि जूं तक़रीरूं ऐं क्लिप ॿुधण ॾिसण सां बि ज़हन ख़राब थींदो हूंदो। सोशल मीडिया इस्तेमालु करण वारा सिर्फ़ दावत इस्लामी जे सोशल मीडिया खे ज्वाइन कनि ऐं इन जी वीडियो क्लिप्स ऐं तहरीरुनि मां फ़ाइदो वठनि। अल्लाह पाक जे करम सां अहिड़ा वसवसा ज़हन में न ईंदा। सुवाल, कंहिं बस्तीअ खे ख़ुदा जी बस्ती चवणु कीअं आहे? जवाब, को बि हर्ज नाहे, छो त हीअ हर शइ अल्लाह पाक जी आहे। जीअं क़ुरान पाक में आहे, सिपारो 3 सूरह बक़रा आयत नंबर 284, लिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्दि। तर्जुमो कंज़ुल इरफान, जेको कुझु आसमाननि में आहे ऐं जेको कुझु ज़मीन में आहे, सभु अल्लाह जो ई आहे। जीअं मस्जिद खे बैतुल्लाह सॾियो वेंदो आहे, ईअं ई बस्ती में बि हक़ीक़त में अल्लाह पाक जी आहे, बल्कि सभई बस्तियूं अल्लाह पाक जूं ई आहिनि। जेकॾहिं कंहिं बस्ती खे ख़ुदा जी बस्ती सॾियो वञे त इन में बि को हर्ज नाहे। सुवाल,
अल्लाह पाक बेपरवाह बादशाह आहे ईअं चवणु कीअं आहे? जवाब, शरई तौर ते इन में को बि हरज नाहे, छो त जॾहिं लफ़्ज़ बेपरवाह अल्लाह पाक लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे त इन जी माना इहा थींदी उनखे कंहिंजी हाजत नाहे, न हू कंहिंखां डिॼे थो, न उनखे कंहिंजी ज़रूरत आहे, हू बेपरवाह बादशाह आहे। सुवाल, अल्लाह पाक मथे आहे, छा इहो चई सघिजे थो? जवाब, अल्लाह पाक जॻह खां पाक आहे, उन करे असां इहो नथा चई सघूं त अल्लाह पाक मथे आहे या हेठि आहे या साॼे या खाॿे तरफ़ आहे। बहार शरीयत 1/19 हिसो 1। कुझु माण्हू चवंदा आहिनि त अल्लाह पाक आसमान ते रहे थो ऐं को चवंदो आहे त अर्श ते रहे थो, जॾहिं त अल्लाह पाक लाइ का बि जाइ याने रहण या तरसण जी जॻह हुजे, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। अल्लाह पाक जो को बदन न आहे, हू जिस्म ऐं जिस्मानियत खां पाक आहे। दुर्र मुख़्तार 358/2 ही चवण त अल्लाह मथे आहे, इन खे आलमन कुफ्र लिखियो आहे। बहरुर राइक़ 203/5 अल्लाह पाक जे ज़ात जे मुतअल्लिक़ अहिड़ी तरह जे मसइलनि खे सम्झण लाइ दावत इस्लामी जे मकतबतुल मदीना जी किताब कुफरिया कलमात के बारे में सुवाल जवाब जो मुतालो कयो। इंशा अल्लाहुल करीम तव्हां जो ईमान ताज़ो थींदो ऐं तव्हां खे सवें बल्कि हज़ारनि ई अहिड़नि कुफरिया जुमलनि जी ख़बर पइजी वेंदी जेके अॼुकल्ह माण्हुनि में आम आहिनि। सुवाल, जेकॾहिं बेख़बरीअ में अल्लाह पाक जे बारे में ग़लति लफ़्ज़ निकिरी वञनि त छा ईमान ज़ाया थी वेंदो आहे? जवाब, लाशऊरी तौर ते निकिरण जा केतिरा ई माना थी सघनि था, हिते माना वाज़े नाहे। जेकॾहिं चवणु कुझु चाहियो ऐं ज़बान जी तेज़ी सां मुंहं मां बे इख़्तियार कुफ़र जो लफ़्ज़ निकिरी वियो, पर हाणे उहो इन ते ज़िद करे थो त मूं सही चयो आहे, इन ते कुफ़र जो हुकुम लॻंदो त हू इन खे बाक़ी रखणु चाहे थो। इन जो मिसाल ॾींदे बि नऊज़ु बिल्लाह डपु लॻे थो। बहरहाल, जेकॾहिं मुसलमान जी ज़बान मां न चाहींदे अल्लाह पाक जे बारे में को तौहीन वारो लफ़्ज़ निकिरी वञे त हीअ फ़ौरन अस्तग़फिरुल्लाह, तौबह तौबह, न वग़ैरह चवंदो। इन करे रुजू करण जी सूरत में इन ते को हुकुम न लॻंदो। रद्दुल मुख़्तार 353/6 बहार शरीयत 456/2 हिसो 9। सुवाल, अल्लाह पाक खे सितम याने ज़ुल्म कंदड़ चवणु कीअं आहे? जवाब, अल्लाह पाक खे सितम कंदड़ चवणु वाज़े कुफ़्र आहे ऐं ईअं चवण वारो काफ़िर थी वेंदो। फतावा अमजदिया 432/4। सितम जी माना ज़ुल्म आहे, जॾहिं त अल्लाह पाक ज़ुल्म नाहे कंदो ऐं हू ज़ुल्म खां पाक आहे। कुफरिया कलमात के बारे में सुवाल जवाब नाले किताब पढ़ो जो इन अहिड़नि केतिरनि ई कुफरिया जुमलनि जा मिसाल ॾिना विया आहिनि ऐं हीउ बि बयानु कयो वियो आहे त कहिड़ा इहे जुमला आहिनि जिन जे चवण सां इंसान इस्लाम मां निकिरी वेंदो आहे ऐं उन जो निकाह टुटी वेंदो आहे। यादि रखो, कुफरिया जुमलनि जे बारे में इल्मु हासिल करणु फ़र्ज़ आहे। रद्दुल मुख़्तार 107/1 अॼुकल्ह केतिरनि माण्हुनि खे कुफरिया जुमलनि जे बारे में इल्मु नाहे हूंदो, जंहिंजे करे उहे कुफरिया कलमात ॻाल्हाईंदा रहंदा आहिनि। जेके नथा ॻाल्हाइनि उहे ॿुधी हा में हा मिलाईंदा आहिनि। जेकॾहिं को साम्हूं वारो वाज़े कुफ़र ॻाल्हाए रहियो हुजे त इन सूरत में जेकॾहिं ॿुधण वारो सम्झी करे हा में हा मिलाईंदो त उहो बि काफ़िर थी वेंदो। कुफरिया कलमात के बारे में सुवाल जवाब सफ़ो 71। सुवाल, अल्लाह पाक जे बारे में हिकु मुसलमान जो जेको अक़ीदो हुजणु घुरिजे, इन जी मालूमात न हुजण जे करे कंहिं हीउ जुमिलो मुंहिंजी क़िस्मत में शायदि अल्लाह पाक खां कुझु लिखण ई विसरी वियो आहे चयो हुजे त पोइ कहिड़ो हुकुम आहे? जवाब, ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। अल्लाह पाक वेसर खां पाक आहे, हू कॾहिं बि विसारींदो नाहे। जेको जुमिलो चयो वियो आहे इन में हिकु ज़रूरत दीनी जो इनकार आहे जेको कुफ़्र आहे। बहार शरीयत किताब 173/1 हिसो 1 जेकॾहिं को कंहिं मुल्क जे क़ानून जे ख़िलाफ़ वर्ज़ी करे ऐं जॾहिं उनखे पकड़ियो वञे त उहो चए मूंखे इन क़ानून जी ख़बर न हुई, त छा उन जो इहो उज़्र क़बूल कयो वेंदो या उनखे सज़ा मिलंदी? ज़ाहिर आहे उनखे सज़ा मिलंदी, छो त उहो मुल्क जो क़ानून आहे
जीअं हर मुल्क जा कानून हूंदा आहिनि अहिड़ीअ तरह इस्लाम जा बि कानून आहिनि ऐं इस्लामी कानून आहे त कंहिं बि दीनी ज़रूरत जो इनकार करण वारो शख़्स मुसलमान नाहे रहंदो। हिन जुमिले में त अल्लाह पाक लाइ विसारण खे यकीनी तौर ते चयो वियो आहे जेको सरीह याने वाज़े कुफ़र आहे। जेको शख़्स बि अहिड़ो जुमिलो ॻाल्हाईंदो उहो इस्लाम मां निकिरी वेंदो ऐं उन जो निकाह बि टुटी वेंदो। ख़ुलासतुल फतावा 384/4 बहार शरीअ 461/2 हिसो 9। इस्लामी अक़ीदनि बाबति ॼाण हासिल करणु फ़र्ज़ु आहे त जीअं जीअं माण्हू अहिड़नि कुफ़रिया कलमात खां महफ़ूज़ रही ऐं पंहिंजो ईमान सलामत रखी सघे। सुवाल: कॾहिं कॾहिं गुनाहगार माण्हू बि हज जी सआदत हासिल करे वठंदा आहिनि। जेकॾहिं को अहिड़े कंहिं शख़्स जे बारे में चए त हीउ त हिकु वक़्त जी नमाज़ नाहे पढ़ंदो, वॾो गुनाहगार आहे, हिन खे हज जी तौफ़ीक़ मिली वई। ॾिसो अल्लाह कहिड़नि कहिड़नि खे घुराए थो। असां त नमाज़ूं बि पढ़ूं था पर अल्लाह असांखे नथो घुराए, ईअं चवणु कीअं आहे? जवाबु: जेकॾहिं इहा ॻाल्हि हिन माना में चए थो त अल्लाह पाक गुनाहगारनि ते बि महिरबान आहे ऐं उन्हनि खे बि पंहिंजे घर घुराए थो जॾहिं त कॾहिं कॾहिं नेकनि खे बि नाहे घुराईंदो, हीअ संदसि मर्ज़ी ऐं बेनियाज़ी आहे त ईअं चवण में को हर्ज नाहे। पर जेकॾहिं माअज़ल्लाह एतिराज़ करे थो त अल्लाह पाक इन्हनि खे छो थो घुराए, इन्हनि खे घुरिजे त नेकनि खे घुराए, त अहिड़ो शख़्स काफ़िर थी वेंदो। कुफरिया कलमात के बारे में सवाल जवाब सफ़ो 141 फतावा रज़विया 293/29। सुवाल: अल्लाह वारिस चवणु कीअं आहे? जवाबु: अल्लाह वारिस चवणु बिल्कुलु सही आहे छो त अल्लाह पाक जो हिकु सिफ़ाती नालो वारिस बि आहे। इब्ने माजा 279/4 हदीस 38-61। सुवाल: जेकॾहिं कंहिंसां को वाक़ियो पेश अचे ऐं हू चए अल्लाह पाक मूं ते ज़ुल्म कयो त ईअं चवणु कीअं आहे? जवाबु: अस्तग़फिरुल्लाह, अहिड़ी ॻाल्हि चवणु कुफ़र आहे। अल्लाह पाक खे ज़ालिम चवण वारो मुसलमान न रहंदो। फतावा अमजदिया 432/4। जेकॾहिं नऊज़ु बिल्लाह कंहिं ईअं चयो आहे त इन खां फ़ौरन तौबह करे कलमो पढ़े नए सिर मुसलमान थिए ऐं जेकॾहिं शादीशुदा हो त नए सिर निकाह बि करे। फतावा अमजदिया 432/4। जेकॾहिं इहो कंहिंजो मुरीद हो त हाणे कंहिं जामे शरात पीर वटि ॿीहर मुरीद थी सघे थो। कुफरिया कलमात के बारे में सवाल जवाब सफ़ो 524-525। अल्लाह पाक असां सभिनी जो ईमान सलामत रखे। सुवाल: पाण खे सचो साबित करण लाइ कुझु माण्हुनि खे हीअं चवंदे ॿुधो आहे अल्लाह खे हाज़िर ऐं नाज़िर ॼाणे करे चवां थो, ईअं चवणु कीअं आहे? जवाबु: आलिमनि सगोरनि अल्लाह पाक लाइ हाज़िर ऐं नाज़िर जो लफ़्ज़ इस्तेमालु करण खां मना फ़रमायो आहे। बहार शरीयत 932/2 हिसो 12। हाज़िर नाज़िर जे बदिरां अल्लाह पाक लाइ समी और बसीर जो लफ़्ज़ इस्तेमालु करणु घुरिजे। कुफरिया कलमात के बारे में सवाल जवाब सफ़ो 571। अहिड़ी तरह कसम खणायो वेंदो आहे, इन में बि अल्लाह पाक लाइ हाज़िर ऐं नाज़िर जा लफ़्ज़ इस्तेमालु कया वेंदा आहिनि जेके शरअन मना ऐं ग़लति आहिनि। कसम खणण वक़्तु ही लफ़्ज़ चया वञनि, मां अल्लाह पाक खे समीअ ऐं बसीर ॼाणींदे चई रहियो आहियां। फतावा रज़विया 640/14। सुवाल: माण्हू चवंदा आहिनि त जॾहिं अल्लाह पाक खे दुनिया में नथा ॾिसी सघूं त क़यामत में कीअं ॾिसंदासीं? जवाबु: जन्नत खे बि त असां दुनिया में नाहे ॾिठो ऐं इन खां अलावा बि असां घणो कुझु नाहे ॾिठो, पर असां ईमान रखंदा आहियूं त जॾहिं अल्लाह पाक चाहींदो त असां जन्नत में ज़रूरु वेंदासीं। अल्लाह पाक जी अता सां ऐं प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे सदक़े जॾहिं असां जन्नत में वेंदासीं त उते सभ खां वॾी नेमत अल्लाह पाक जो दीदार आहे। बहार शरीयत 162/1 हिसो 1। इहो बि अल्लाह पाक जे करम सां असांखे अता थींदो ऐं जीअं अल्लाह पाक चाहींदो असां ईअं उन जो दीदार कंदासीं। इन जे बारे में अक़ुल जा घोड़ा डोड़ाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? सुवाल: छा नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खां अलावा बि कंहिं अल्लाह पाक जो दीदार कयो आहे? जेकॾहिं कयो आहे त उन जो नालो बि ॿुधायो। जवाबु: जाॻण वारी हालत में मदीने वारे सरकार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खां अलावा कंहिं बि अल्लाह पाक जो दीदार नाहे कयो ऐं
पाण करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खां अलावा कंहिं ॿिए लाइ दुनिया में जाॻंदे अखियुनि सां दीदार मुहाल आहे। अलबत ख्वाब में वलियनि सॻोरनि खे ज़ियारत थी सघे थी ऐं थी बि आहे। जीअं हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह के ख्वाब में 100 भेरा अल्लाह पाक जो दीदार नसीब थियो। नबरा सफ़ो 169। इंशा अल्लाह असां सभई आख़िरत ऐं क़यामत में ऐं प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी शफ़ाअत जे सदक़े जॾहिं जन्नत में वेंदासीं त उते पिणु अल्लाह पाक जो दीदार कंदासीं। सुवाल: अल्लाह पाक जी दुआ सां ही कमु थी वियो चवणु कीअं आहे? जवाब: अल्लाह पाक जी दुआ सां सभु ठीकु आहे वग़ैरह ऐं अहिड़ा ॿिया जुमिला माण्हू जिहालत सबबु इस्तेमालु कंदा आहिनि। अहिड़ो जुमिलो चवणु न घुरिजे। असां अल्लाह पाक जी बारगाह में दुआ घुरंदा आहियूं। अल्लाह पाक कंहिं का दुआ नाहे घुरंदो। अल्लाह पाक जी ज़ात सभिनी खां वॾी आहे ऐं सभिनी खे उहो ई ॾियण वारो आहे। माण्हू हिक ॿिए खे चवंदा आहिनि त तव्हांजी दुआ सां सभु ठीकु आहे या तव्हांजी दुआ सां फ़लाणो कमु थी वियो। अहिड़ा जुमिला चई सघजनि था, पर इहो चवणु त अल्लाह पाक जी दुआ सां ई कमु थी वियो सही नाहे। सुवाल: अल्लाह पाक खे दुआ में सखी चवणु कीअं आहे? जवाब: दुआ ऐं दुआ खां अलावा बि अल्लाह पाक खे सखी चवणु मना आहे। अल्लाह पाक खे सखी चवण बजाए जवाद चवणु घुरिजे। हा, प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खे सखी चई सघो था। सुवाल: फ़लाणो कमु मां करे छॾींदुसि, बाक़ी अल्लाह मालिक आहे, चवणु कीअं आहे? जवाब: ईअं चवण में को हर्ज नाहे। इन जो इहो मतिलबु नाहे त जेको मां कंदुसि उन जो अल्लाह मालिक नाहे, बल्कि ही उन माना में आहे त फ़लाणो कमु करण जी कोशिशि मुंहिंजे तरफ़ां आहे ऐं उन जो मुकमल थियणु अल्लाह पाक जे तरफ़ां आहे। जीअं त असां चवंदा आहियूं त नेकीअ जी दावत ॾियणु असांजो कमु आहे ऐं हिदायत अल्लाह पाक ॾींदो, छो त हर शइ जो मालिक अल्लाह पाक आहे। जेकॾहिं को शख़्स पंहिंजे क़लम जे बारे में चए त क़लम मुंहिंजो आहे, त इन जो मतिलबु इहो नाहे हूंदो त अल्लाह पाक उन जो मालिक नाहे रहियो, बल्कि उन जो हक़ीक़ी मालिक अल्लाह पाक ई आहे ऐं अल्लाह पाक इन खे अता कयो आहे। इन ई तरह ही बि मुहावरे तौरु चयो वेंदो आहे त फ़लाणो कमु मां करे छॾींदुसि, बाक़ी अल्लाह मालिक आहे। तंहिं करे अहिड़ो मुहावरो चवण में को बि गुनाह या कुफ़्र नाहे। सुवाल: अल्लाह पाक दुनिया में थींदड़ ज़ुल्म खे छो नथो रोके, चवणु कीअं आहे? जवाब: ही लफ़्ज़ एतिराज़ जा आहिनि ऐं अल्लाह पाक ते एतिराज़ करणु कुफ़्र आहे। ही दुनिया दारुल अमल आहे ऐं हिते बाननि जो इम्तिहान आहे। लिहाज़ा जेकॾहिं को ज़ुल्म करे बि रहियो आहे त उहो पंहिंजे लाइ दोज़ख जो अज़ाब तयारु करे रहियो आहे जंहिं ते ज़ुल्म थी रहियो आहे। जेकॾहिं उहो सब्र करे थो त उन लाइ जन्नत जो ख़ज़ानो आहे। दुनिया जे निज़ाम में अल्लाह पाक जूं बेशुमार हिकमतूं आहिनि। लिहाज़ा अल्लाह पाक जेको कुझु कयो उहो सही आहे ऐं इन ते एतिराज़ करण जी बि का गुंजाइश नाहे, बल्कि एतिराज़ जो तसवुर बि न अचणु घुरिजे। मलफूज़ात अमीर सुन्नत 504/2। सुवाल: कंहिं चयो त भाऊ एतिरियूं नेकियूं न कर जो ख़ुदा जो अजर खुटी पए, ईअं चवणु कीअं आहे? जवाब: ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। इहो वाज़िह कुफ़्र आहे। कंहिं जेतोणीकि मज़ाक़ में इहो जुमिलो चयो हूंदो, तॾहिं बि मज़ाक़ में चयल कुफ़्र ई हूंदो आहे। तौबह अस्तग़फिरुल्लाह। ईअं सोचणु बि न घुरिजे ऐं मुसलमान ईअं सोचे बि नथो सघे। यकीनन इहो बुरी सोहबतुनि ऐं फ़िल्मी डायलॉग ॿुधण जो नतीजो आहे जिते अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं थींदियूं हूंदियूं। अल्लाह पाक करम फ़रमाए ऐं असांजो ईमान सलामत रखे। मलफूज़ात अमीर सुन्नत 290/3। सुवाल: अल्लाह पाक सभु कुझु ॿुधे ऐं ॼाणे थो। कुझु माण्हू पोइ बि इहो जुमिलो चवंदा आहिनि, तव्हां दुआ कयो त अल्लाह पाक मुंहिंजी ॿुधे या दुआ क़बूल करे, ईअं चवणु कीअं आहे? जवाब: अल्लाह पाक जो हिकु सिफ़ाती नालो समीअ बि आहे, जंहिंजो मतिलबु आहे ॿुधण वारो। यादि रखो, अल्लाह जो ॿुधणु असांजे ॿुधण जीअं नाहे। असांखे ॿुधण लाइ जिस्मानी कननि जी ज़रूरत आहे, जॾहिं त अल्लाह पाक
कननि खां पाक आहे ऐं हू असां वांगुरु जिस्म ऐं जिस्मानियत वारो नाहे। जेकॾहिं को माण्हू अल्लाह पाक लाइ जिस्मानी कन मञे त उहो काफ़िर थी वेंदो। दुर्रे मुख़्तार 358/2। अल्लाह पाक पंहिंजी शान मुताबिक़ ॿुधंदो आहे ऐं को बारीक याने सने खां सनो आवाज़ ॿुधंदो आहे, को आवाज़ उन खां ॻुझो न आहे। लिहाज़ा ईअं दुआ करे सघूं था, ए अल्लाह पाक मुंहिंजी दुआ क़बूल फरमाए। सुवाल, अल्लाह खे गॉड चवणु कीअं आहे? जवाब, अल्लाह पाक लाइ गॉड जहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु करण खां बचणु घुरिजे। अल्लाह पाक जा जेके मुबारक नाला मशहूर आहिनि ऐं जिन नालनि सां आशिक़ाने रसूल आलिम सगोरा अल्लाह पाक जो ज़िक्र ख़ैर कंदा आहिनि, असांखे फ़क़ति उहे ई नाला इस्तेमालु करणु घुरिजनि ऐं गॉड वग़ैरह लफ़्ज़नि जो इस्तेमालु करण खां बचणु घुरिजे। अल्लाह पाक लाइ अल्लाह, ख़ुदा ऐं परवरदिगार जहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु करे सघजनि था। जेतोणीकि परवरदिगार ऐं ख़ुदा अरबी नाला न आहिनि, पर आलिम सगोरा इन्हनि खे इस्तेमालु कंदा आहिनि। मलफूज़ात अमीर सुन्नत 371/1। सुवाल, छा अल्लाह पाक खां सभु कुझु घुरी सघूं था? जवाब, हा, तमामु जाइज़ शयूं अल्लाह पाक खां घुरी सघजनि थियूं, अलबत्ता गुनाहनि जी दुआ नथा करे सघूं। फ़ज़ाइल दुआ सफ़ो 174। जीअं नऊज़ बिल्लाह इहा दुआ नथा करे सघूं त मूंखे शराब ॾे। सुवाल, घर में को जवान फ़ौत थी वञे त कॾहिं कॾहिं बेसब्रीअ में ज़बान मां अहिड़ा लफ़्ज़ निकिरी वेंदा आहिनि जेके निकिरणु न घुरिजनि, इन बाबति कुझु इरशाद फरमाईंदा? जवाब, घर में जवान या कंहिं बि माण्हूअ जो मौत थी वञे त सब्र ई करणु घुरिजे। इन मौक़े ते कॾहिं कॾहिं ज़बान मां अहिड़ा जुमिला निकिरी वेंदा आहिनि जेके निकिरणु न घुरिजनि। कॾहिं त इहे जुमिला कुफ़रिया बि हूंदा आहिनि। मिसाल तौरु के माण्हू हीअं चवंदा आहिनि, हिन जे मरण जी का उमिरि हुई? कुझु चवंदा आहिनि, ए अल्लाह, तोखे हिन जी जवानीअ ते बि रहम न आयो? नऊज़ बिल्लाह। जेकॾहिं कंहिं इहा ॻाल्हि कई त इहो चवण वारो काफ़िर थी वियो ऐं इस्लाम मां निकिरी वियो, छो त हुन अल्लाह पाक खे बेरहम चयो। यक़ीनन अल्लाह पाक बेरहम नाहे। अल्लाह पाक जेको कंदो आहे उहो सही कंदो आहे। जॾहिं कंहिंजो वक़्तु पूरो थी वेंदो आहे त उन जो इंतकाल थी वेंदो आहे। सुवाल, जेकॾहिं कंहिं ताज़ियत करण वक़्तु कुफ़रियो जुमिलो बकियो त उन जी हिमायत करणु कीअं? जवाब, कुफ़रिया जुमिले जी हिमायत बि कुफ़र आहे। जेकॾहिं ग़म जे मौक़े ते इंसान पाण कुफ़रिया जुमिलो न बि चए त कॾहिं कॾहिं ताज़ियत कंदड़ चवराए वठंदा आहिनि। मिसलन, को ताज़ियत कंदे चवंदो, न ॼाण अल्लाह पाक खे हिन जी कहिड़ी ज़रूरत पेश आई जो हिन खे जवानीअ में ई वठी वियो। हाणे ॿुधंदड़ बि अहिड़ा जुमिला चवंदो त वाक़ई शायदि का ज़रूरत पेश आई हूंदी, या सिर्फ़ु हा हा चई इन जी हिमायत करे छॾींदो। त अहिड़ा जुमिला चवणु या इन्हनि जी हिमायत करणु ॿई कुफ़र आहिनि, छो त अल्लाह पाक खे कंहिं बि शइ जी ज़रूरत या हाजत नाहे। हू कंहिंजो मोहताज नाहे, बल्कि असां उन जा मोहताज आहियूं। जीअं त अल्लाह पाक क़ुरान पाक में फरमाए थो, सीपारो 26 सूरह मुहम्मद आयत नंबर 38, वल्लाहुल गनिय्यु व अंतुमुल फुक़रा। अल्लाह बेनियाज़ आहे ऐं तव्हां सभु मोहताज आहियो। लिहाज़ा जेकॾहिं कंहिं अल्लाह पाक खे मोहताज चयो त उहो काफ़िर थी वियो। कुफ़र बकण सां ईमान ऐं निकाह ख़तम थी वेंदो आहे। जंहिं अहिड़ो कुफ़रिया जुमिलो बकियो उन जो ईमान ऐं निकाह ॿई ख़तम थी विया। जेकॾहिं कंहिं सम्झण जे बावजूदु इन ॻाल्हि ते हा में हा मिलाई, जेतोणीकि ज़बान सां न बल्कि मथो ई लोॾियो ऐं दिलि में इन ॻाल्हि खे सही सम्झियो, त उहो बि इस्लाम मां निकिरी वियो। इन खे बि नए सिर तौबह करे कलमो पढ़णो पवंदो ऐं जेकॾहिं शादीशुदा आहे त निकाह बि ॿीहर करणो पवंदो। जेकॾहिं हज कयो हो त उहो बि ख़तम थी वियो। लिहाज़ा ताक़त हुजण जे सूरत में ॿीहर हज करणो पवंदो। बाक़ी सभु नेकियूं बि कुफ़र जे सबबु बर्बाद थी वियूं आहिनि। जेकॾहिं इस्लाम वारे ज़माने जूं क़ज़ा नमाज़ूं बाक़ी हुयूं त ईमान आणण खां पोइ उहे अदा करणियूं पवंदियूं। मलफूज़ात अमीर सुन्नत 363/1।
सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद तूबू इलल्लाह अस्तगफिरुल्लाह सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम।